नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठारू शाह खां ख़बर ॾींदा हलूं त पूरी सिंध जीअं कोरोना वायरस जे ख़दशे सबबि सिंध हुकूमत जे लॉकडाउन वारे ऐलान ते अॼु 40 ॾींहं बि अमल जारी, जॾहिं त अॼु जुमे जी बाबरकत ॾियारे ते 3 कलाकनि लॉकडाउन तेज़। ठारू शाह पुलिस जी सख़्ती सां अमल। खाधे पीते जे दुकान, सब्जी जे दुकान, मेडिकल स्टोर समेत तमामु कारोबारी मर्कज़ 12 वॻे खां 3 वॻे ताईं बंदि कराए छॾिया। ट्रैफिक मुअतल हुजण सबबि रोड रस्ता वीरान। कर्फ्यू वारो समा मुख़्तलिफ़ हंधनि ते चौकनि, मस्जिदनि ॿाहिरां पुलिस बीठल। ईंदड़ वेंदड़ माण्हुनि खे घरनि ताईं रहण जो हिदायतूं ॾिनियूं पियूं वञनि, जॾहिं त शहर जे तमामु मस्जिदनि जुमे जी निमाज़ बा जमायत पढ़ण ते पाबंदी पिणु सख़्ती सां अमल करायो पियो वञे। 5 माण्हुनि खे समाजी विथी ते अमल कराइण सां गॾु निमाज़ पढ़ण जा ऐलान कराया विया आहिनि। ॿिए पासे मुसलसल लॉकडाउन सबबि ॾियारीदार पोरे तबिको, मज़दूर तबिको परेशान। रमज़ान जे बाबरकत महीने तोड़े ईद जूं ख़ुशियूं, संदनि खां विसरियल सहरी तोड़े इफ़्तारी जे वेले जी मानी लाइ परेशान। सिंध सरकार जे राशन वारे ऐलान हवा में उड़ाए वियो। मुतासिर ख़ानदान विंझाईंदा रहिया। ॿिए पासे लॉकडाउन जे इज़ाफ़े वारे ऐलान सबबि नंढे कारोबार वारा ख़ानदान, फर्द पोरित, दर्जी, कपिड़े दुकानदार, शूज़ समेत ॿिया मायूसी जो शिकार। पूरो साल ईद जी सीज़न में उमीद रखंदड़ वापारी परेशान। संदनि खे कापारे धक घरनि ताईं महदूद। पोरित मज़दूर तबिको समेत नंढो कारोबार कंदड़ सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त फौरी तौर ईद लाइ वज़ीफ़े जो ऐलान कयो वञे, जीअं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करण सां गॾु ईद जूं ख़ुशियूं बचनि सां गॾु करे सघूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।